अमजद अली चन्ना, असिस्टेंट प्रोफेसर ऑफ सिंधी, गवर्नमेंट इस्लामिया साइंस कॉलेज सखर। अॼु असां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जा बैत पढ़ंदासीं। लतीफ़ जो बैत आहे त पतंगनि पहु कयो मिड़िया मथे मच, पसी लहस न लुचिया सड़िया मथे सच, संधा गिचन गच वेचारनि विञाया। हिन बैत में जेके ॾुखिया लफ़्ज़ आहिनि उन्हनि जी माना अव्हांखे ॿुधाईंदो न। पतंगनि माना परवाननि, आशिकनि, पह इरादो, मिड़िया गॾु थिया, पसी अने ॾिसी, लहस बाहि जी ॼर, बाहि जो सेक या ता, ॻिचनि अने जानियूं, ॻच काफ़ी वधीक तइदाद में। अचूं था बैत जे पासे। पतंगनि पहु कयो मिड़िया मथे मच, यानी पतंगनि परवाननि आशिकनि इहो इरादो कयो ऐं पोइ बाहि जे मच ते अची करे गॾु थिया। पसी लहस न लुचिया सड़िया मथे सच, यानी बाहि जी तपिश ॾिसी करे लुचिया कोन, तड़पिया कोन, पोइते न हटिया, सड़िया मथे सच, ऐं सच जे मथां क़ुर्बान थी विया। सच जे मथां पंहिंजो साह, पंहिंजी जान क़ुर्बान करे छॾियो। संधा ॻिचनि गच वेचारनि विञाया, ऐं पंहिंजूं जानियूं घणे तइदाद में वेचारनि क़ुर्बान करे छॾियूं। वेचारनि पंहिंजो साह सदको करे छॾियो हक़ ऐं सच ते। ॿियो बैत आहे त चढ़ियो चकासन चाहि आग ॿरंदे आया, वहसन वाड़ी फुल जीअं महबती मचलाए, आणे पाण आड़ा खणी खूरे विच में। बैत जा ॾुखिया लफ़्ज़ चढ़ियो अची करे, चकासिन यानी परखणु जाचणु इम्तिहान वठी करे, चाहि यानी चाह सां प्यार सां, आग यानी बाहि, वहसन यानी ख़ुशि थियणु सरो थियणु, वाड़ी फुल यानी ख़ुशबूदार ऐं रंगीन जॾहिं टॾनि फुल टॾनि त सुहिणा लॻनि, आड़ाए हसाइनि अटकाइनि। चढ़ियो चकासन चाहि आग ॿरंदे आया, यानी उनजे मथां करे चढ़ी करे उनखे जाचींदे वॾे चाह सां वॾे शौक़ सां बाहि जे मच जे मथां अची करे गॾु थिया। वहसन वाड़ी फुल जीअं महबती मचलाए, यानी जॾहिं बाग़ में बाग़ीचे में मुख़्तलिफ़ क़िस्म जा गुल थींदा आहिनि, रंगीन ऐं मुख़्तलिफ़ ख़ुशबू थींदियूं आहिनि, उहे दिलि खे वणंदियूं आहिनि, त ही आशिक़ ही परवाना मच सां मोहबत रखनि था पिया। आणे पाण आड़ाए खणी खूरे विच में, हाणे पंहिंजे पाण खे उन बाहि जे मथां, बाहि जे खूरे जे मथां खणी करे अची पेश कनि था ऐं पंहिंजे जाननि जा नज़राना ॾियनि था, पंहिंजी जान क़ुर्बान करे छॾनि था ऐं पोइ ते नथा हटनि। त हिन बैत मां लतीफ़ साईं असांखे इहो बि दर्स ॾिए थो त इंसान पंहिंजी उन मोहबत में, मालिक हक़ीक़ी जी मोहबत में पंहिंजी अना ऐं होॾ खे ख़तमु करे छॾे। चोॾीह चंड तूं उभरी सहसी करे सिंगार, पलक परियां जे न पढ़ी जे हीलन करी हज़ार, जहिड़ो तूं सभु ॼमार तहिड़ो दम दोस्त जो। हिन बैत जा ॾुखिया लफ़्ज़ उनजी माना अव्हांखे ॿुधाईंदो न। चोॾीह चंड जॾहिं तमामु सुहिणो, तॾहिं तमामु ख़ूबसूरत हूंदो आहे चंड। सहसी यानी सवें हज़ारे, पलक अखि छिंभ जो वक़्तु, पल हिकिड़ो लम्हो, न पढ़ी यानी मुक़ाबिलो न करे सघणु, हीलन कोशिशूं करणु, ॼमार यानी हयाती ज़िंदगी, दम यानी पसाह। चोॾीह चंड तूं उभरी सहसी करे सिंगार। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई हिन बैत में पंहिंजे हक़ीक़ी महबूब हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी सूंहं जो ज़िक्र कंदे चंड सां मुख़ातिब थिए थो त चोॾीह चंड तूं उभरी सहसी करे सिंगार, पलक परियां जे न पढ़ी जे हीलन करी हज़ार, जहिड़ो तूं सभु ॼमार तहिड़ो दम दोस्त। हे चोॾीह जा चंड, जॾहिं तूं चोॾीह जो चंड थी करे उभरे थो ऐं पोइ सहसी करे सिंगार, सवें हज़ारे सिंगार करे तूं अचु, पलक परियां जे न पढ़ी जे हीलन करी हज़ार, जे तूं हज़ारे हीला ऐं कोशिशूं करे अचें पर पोइ बि मां
हिकिड़े लम्हे जे बराबरि तोखे न सम्झंदुसि, जहिड़ो तूं सभु ॼमार तहिड़ो दम दोस्त जो, यानी तुंहिंजी सॼी ॼमार जी ख़ूबसूरती सूंहं मुंहिंजे पिरीअ जे हिकिड़े लम्हे जे बराबरि बि न आहे। त हिन बैत में लतीफ़ जो जेको महबूब आहे उहो हक़ीक़ी महबूब जो ज़िक्र करे थो हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो त ए चंड तुंहिंजी रोशनी तुंहिंजी सूंहं मुंहिंजे पिरीअ जे अॻियां कुझु बि न आहे। सहसी सिजनि उभरी 84 चंडनि बिला रीअ पिरीअ सभु ऊंदाई भाया। हिन बैत जा ॾुखिया लफ़्ज़ सहसी यानी सवें, हज़ारें, सिज यानी सिज आफ़ताब, 84 चइनी तरफ़नि खां चइनी पासनि खां चंडनि चंड कमर महताब जमा में ॻाल्हि करे थो। बिला यानी अलाह जो कसम, रीअ यानी खां सवा, भाया यानी सम्झां। हाणे सहसी सिजनि उभरी 84 चंडनि बिला रीअ पिरीअ सभु ऊंदाई भाया। हाणे हिन बैत में लतीफ़ साईं पंहिंजे हक़ीक़ी महबूब हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी सूंहं जो ज़िक्र कंदे फरमाए थो त सवें सिज उभरनि ऐं चइनी पासनि खां चंड अचनि, चंड हुजनि ऐं उन्हनि जी रोशनी हुजे त बिला रीअ पिरीअ सभु ऊंदाई भाया। मूंखे अलाह ताला जो कसम आहे त उहे मां मुंहिंजे पिरीअ जे अॻियां कुझु बि न आहिनि। उन्हनि जी रोशनी हुननि जी सूंहं हुन जे अॻियां ऊंधे थी वञे त मुंहिंजो पिरी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ूबसूरत आहे, सुहिणो आहे। ही सवें हज़ारें सिज उभरनि चइनी पासनि खां चंड जी रोशनी हुजे त कसम आहे मूंखे अलाह जो, हीअ सभु ऊंधा ई थो भायां, सभु इन्हनि खे ऊंधे थो सम्झां, इन्हनि खे इन्हनि जी रोशनीअ खे झको थो सम्झां। चंड चिटाई तुंहिंजी स्याहीअ में सूर, लायां लाल लिङनि खे चंदन भरे बूर, कूमाणो कपूर मुंहुं वाझाईंदे पिरीअ खे। हिन बैत जा ॾुखिया लफ़्ज़ चिटाई यानी चिटो रोशन, स्याही राति जी ऊंदहि, चंदन ख़ुशबूदार बूर संदल या हिकु क़िस्म जो वणु थींदो आहे चंद, कूमाणो यानी ग़मगीन ॾुखारो घटि, कपूर ख़ुशबूदार बूटे जो हिकु क़िस्म, वाझाईंदे मतिलबु निहारींदे। चंड चिटाई तुंहिंजी स्याहीअ में सूर, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई अक्सर ज़िक्र फ़िक्र जे ख़्याल खां निवेकलाई में राति जो भिट ते वञी वेहंदो हुयो ऐं पोइ उते जॾहिं चांडो की रोशनी थी त हिन बैत जो मेद में उन चांडो की रोशनीअ सां ई मुखातिब थींदे चवे थो त चंड चिटाई तुंहिंजी स्याहीअ में सूर, हे चंड तुंहिंजी जेका इहा रोशनी आहे उहा मूंखे राति जे हिन वक़्त में तकलीफ़ पहुचाए थी पई। लायां लाल लिङनि खे चंदन भरे बूर, ऐं चंदन जो बूर या मुख़्तलिफ़ क़िस्म जी जेके ख़ुशबू वग़ैरह आहे त मां हाणे पाण खे वेठो आहियां, कूमाणो कपूर मुंहुं वाझाईंदे पिरीअ खे। हाणे उहे सभु ख़ुशबू वग़ैरह जेके हुयूं उहे सभु कुमाइजी वयूं, घटि थी वयूं, मुंहुं वाझाईंदे पियो, मां पंहिंजे पिरीअ खे निहारींदे उहे सभु ख़ुशबू वग़ैरह बि झकियूं थी वयूं, घटि थी वयूं। छो त लतीफ़ निवेकलाईअ में अकेलाईअ में वञी अलाह ताला जो ज़िक्र फ़िक्र कंदो हुयो ऐं उते लतीफ़ खे इहा चंड जी रोशनी तकलीफ़ पहुचाए पई। इन जे करे हिन बैत में लतीफ़ चंड सां मुखातिब आहे। चंड चवां हक़ जे विड़ी जे विचड़ी, ॿ अखियूं टियों नक तो में न आहे पिरीअ जे। ए चंड छा लतीफ़ भिटाई हिन बैत में साॻे नमूने सां चंड सां मुखातिब आहे त जेकर मां तोखे हक़ चवां, सच चवां, भले तूं पोइ भल मूंसां विढ़े विछड़े, तूं मूंसां भल जहिड़ो कर, तो में उहे पिरीअ वारियूं वसफ़ूं आहिनि ई न। जेको पिरीं मुंहिंजो ख़ूबसूरत आहे, सुहिणो आहे, तो में उहा कंहिं बि क़िस्म जी का वसफ़ कान्हे का, तूं पिरीअ जहिड़ो न आहे, पिरीं मुंहिंजो इंतिहाई ख़ूबसूरत आहे। ऐं इहा हक़ीक़त आहे त हिन बैत में या हिन पूरे सुर ख़बात में लतीफ़ जो जेको हक़ीक़ी महबूब आहे या जंहिंजो हिन बैतनि में ज़िक्र आहे उहो आहे हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जिन जो इशारो आहे त चंड जी रोशनी खां लतीफ़ या चंड खे मुखातिब थी करे चवे थो त तुंहिंजी इहा रोशनी जेका आहे उहा मूंखे तकलीफ़ पहुचाए थी।
चंड चवां सच जे बठी मूर न भाईं, कॾहिं उभरी सनड़ो कॾहिं उभरी गच, मुंह में बरई मच, तो में नाहे पेशानी पिरीअ जी। बेत जा ॾुखिया लफ़्ज़, उनजी माना मथी यानी कावड़, नाराज़, गच वधीक घणो, मच रोशनी, पेशानी चहिरो, मुंहुं। हिन बैत में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई चंड खे मुखातिब थी करे चवे थो त चंड चवां सच जे मथी मूर न भाईं, जे तोखे अगरि मां सच चवां त अगरि जे तोखे कावड़ न लॻे, गुस्सो न अचे, कॾहिं उभरी सनड़ो कॾहिं उभरी गच, कॾहिं तूं सनड़ो उभरींदो कॾहिं थुल्हो उभरींदो, मुंहं में बरई मच, तो में नाहे पेशानी पिरीअ जी। जेका तुंहिंजे मुंहं में रोशनी आहे, जेका तुंहिंजे मुंहं में रोशनी आहे, जेका तो में रोशनी चइजे उहा आहे, उहा मुंहिंजे पिरीअ जे पेशानीअ जहिड़ी न आहे। इन मक़सदु इहो बि आहे त माना जेका तुंहिंजी ख़ूबसूरती आहे उहा मुंहिंजे पिरीअ जे ख़ूबसूरती जहिड़ी कान्हे का। मुंहिंजो पिरी इलाही ख़ूबसूरत आहे, इलाही सुहिणो आहे। खणी नेण खुमार मां जा कयई नाज़ नज़र, सूरज शाखूं झकियूं कुमाणो कमर, तारा कतियूं ताइब थिया देखींदे दिलभर, झको थियो जोहर जानब जे जमाल से। ॾुखियनि लफ़्ज़नि जी माना शाखूं यानी किरणा, झकियूं घटि, कुमाणो घटि, झको, ताइब हेठि, जोहर असर। खणी नेण खुमार मां जा कयई नाज़ नज़र। हाणे हिन बैत में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पंहिंजे महबूब हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी तारीफ़ कंदे बयानु करे थो त जॾहिं मुंहिंजे महबूब पंहिंजा नेण खयां ऐं हिन दुनिया ते नज़र कई, सूरज शाखूं झकियूं कुमाणो कमर, सिज जा जेके किरण आहिनि ऐं जेके चंड जेको आहे उहो कुमाइजियो, उनजी रोशनी घटि थी वई, सिज जा जेके शाखूं आहिनि, सिज जा जेके किरण आहिनि उहे बि घटि थी विया, तारा कतियूं ताइब थिया देखींदे दिलभर, झको थियो जोहर जानब जे जमाल सां। तारा कतियूं सिज चंड इहे सभु घटि थी विया, झका थी विया हुज़ूर साईं जिन जी सूंहं जे अॻियां, झको थियो जोहर जानब जे जमाल से। हाणे जानब जो जमाल यानी हुज़ूर साईं जिन जी ख़ूबसूरती सूंहं एतिरी वधीक आहे। शाह लतीफ़ चवे थो त इन्हनि सभिनी जो असरु घटि थी वियो, सिज हुजे, चंड हुजे, तारा हुजनि, कतियूं हुजनि, इहे सभु उनजे अदब में सभु झका थी विया, घटि थी विया।